हजरत इमाम बुखारी सब जो रहमतुल्लाह अलैह ॾाढे कचो रहमतुल्लाह अलैह वाह जो रहमतुल्लाह अलैह इमाम बुखारी जो सॼे जहान ते एहसान आहे कीअं थोरो आहे जो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह असांखे मिठड़े हबीब जूं हदीसूं गॾु करे ॾिनी चओ सुभान अल्लाह मुंहिंजे आका जूं हदीसूं गॾु करे ॾिनई उहो इमाम बुखारी रहमतुल्लाह ताला अलैह जेको ॼमे थो अखियूं हन वॾड़ो थियो आहे घुमण जहिड़ो थियो आहे अहिड़ी बीमारी थी आहे जो ॿई अखियूं चट नज़र ख़तम थी वई 12-14 साल गुज़री विया ॾिसे ई कोन नाबीन गुज़ारी 8-9 साल नाबीन थी गुज़ारी हिकिड़े यारे इमाम बुखारी जी वालदा अम्मा साइण तहज्जुद जी नमाज़ पढ़ी रब जे दरबार में दुआ घुरी आहे ऐं मुंहिंजा मौला मूं त पंहिंजे मोहम्मद इस्माइल खे इमाम बुखारी जे लाइ थी चवे तुंहिंजे दीन जे लाइ वक़ुफ़ कयो हो त अहिड़ो बच्चो ॾे जेको तुंहिंजे नबीअ जे हदीसुनि खे यादि करे पर मौला जिन ई सॼो बीमार थियो वरी नाबीन थी पियो आहे मुंहिंजे दिलि जी तमन्ना पूरी कान थी आहे ऐं मौला को कुर्ब करी हा जो इस्माइल खे अखियूं ॾे हा अमर जी दुआ क़बूल थी आहे सुबुह जो इमाम बुखारी उथे त ॿई अखियूं सलामत माउ खे पियो चए मां चए जी मुंहिंजा बच्चा तुंहिंजे मथे ते फलाणे रंग जी पोती आहे तुंहिंजे जिस्म ते फलाणे रंग जो चोलो आहे ओ अम्मा ही फलाणी शइ आहे हे ॾिसां थो माउ हैरान आहे अबा 8-10 साल बीमार हुए अखियूं तुंहिंजूं कोन हूं छा थी पियो अहमद इस्माइल फरमाए थो अम्मा शायदि तुंहिंजी दुआ क़बूल थी आहे रब मूंखे अखियूं अता फरमायूं आहिनि मालूम थो त अल्लाह वारनि जे दुआ सां अंधा बि सॼा थींदा आहिनि हा न पा अंधा बि सॼा थींदा आहिनि उहो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो किताब लिखियो आहे जंहिंजो नालो आहे अत्तारीख़ुल कबीर हिकिड़ी आहे इमाम बुखारी जी बुखारी शरीफ़ ऐं ॿी आहे अस्माउर रिजाल ते तारीख़ जो किताब आहे जेका इमाम बुखारी जहिड़े सॼे आलमनि की आहे उहो फरमाए थो त तारीख़ुल कबीर में लिखे थो 3 जिल्द में इमाम बुखारी थो फरमाए हिकिड़ो सहाबी हो जंहिंजो नालो हो हज़रत ज़ैद बिन खारजह अब जागो थाला निंड अथव छा आहे नालो हज़रत ज़ैद चओ नालो यादि कयो छा आहे नालो हज़रत ज़ैद पुट खारजह जो पीउ जो नालो खारजा पंहिंजो नालो ज़ैद ऐं उहो वॾो जलील क़दर सहाबी हो बदर जी लड़ाई लड़ियो हो कहिड़ी लड़ाई लड़ियो हो साईं ऐं अल्लाह जे क़ुरान फरमायो आहे ऐं बदर वारो अवां मुस्तफ़ा सां गॾु थी बदर में विया हो मां एॾो तव्हां ते राज़ी थियो हा अॼु खां को अमल को कयो या न कयो तव्हां जन्नती आहियो एॾो शान आहे बदर वारे साहबनि जो ओ ज़ैद बिन खारजा बदरी आहे बदर में लड़ियो आहे महबूब जे हयातीअ ताईं दुनिया में मौजूद हो पाण करीमन बुरको मिटायो आहे असांजो नबी हयातुन नबी चओ जो असांजो नबी आजकल जो मुल्लो सोचे जिसका नाम मोहम्मद और अली है वो किसी चीज का मुख्तार नहीं और नबी ला तोहमत तो हणे तो नबी कहा मैं भी एक दिन मर करके मिट्टी में मिल जाऊंगा मां मोहम्मद भी मरी मिट्टी थी माअल्लाह अरे नबी तो नबी आ पर नबी जा गुलाम पे कब्र में क़यामत जिंदा हन अला इन्ना औलिया अल्लाह ला यमूतूना बल यंतक़िलूना मिन दारिन इला दारिन उखरा अल्लाह जा वली मरदाना है हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा आहिनि हर्रमल्लाहु अजसातहुम अलल अर्द हत्तल अक़फान अल्लाह जे वलियनि जो जिस्म पाक मिट्टी क़ब्र वारी कान खाईंदी आहे जिस्म त कान खाईंदी आहे पर जेको वलियनि जे जिस्म खे कफ़न लॻो आहे इहो कफ़न बि क़यामत ताईं सलामत हूंदो आहे अल्लाह जे वलियनि जो कफ़न बि सलामत हूंदो आहे मुंहिंजा ऐं मुंहिंजे ज़िंदगीअ जो हिकिड़ो वाक़ियो मां तव्हांखे ॿुधायां असांजे खैरपुर ज़िले जे भर में हिकिड़ो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे भेरिया रोड शायदि तव्हां ॿुधो हुजे भेरिया रोड हिकिड़ो आहे भेरिया मेन लाइन ते आहे रोड ते आहे ॿियो वरी रेलवे जे स्टेशन ते हुनजो नालो आहे भेरिया रोड उन भेरिया रोड जे भर में हिकिड़े शाह साहब हो सैयद हो पंजाब जो उन ज़मीन खई दड़ा हा दड़ा गैराबाद ज़मीन हुई ज़मीन हुन वरिती ट्रैक्टर वाराइण लाइ ज़मीन को ठाराए मुंहिंजा को कब्रिस्तान कोन्हे को निशान कोन्हे को ट्रैक्टर हलंदा विया ज़मीन जमल हमवार थी सिधी थी वई हिन शामियाने खां वॾा दड़ा हा मुंहिंजा ज़मीन बराबरि जमल आया हिकिड़ी जॻह ते ट्रैक्टर जा अॻियां पेर लही विया ट्रैक्टर खे वॾी मुसीबत खां पोइ कढियऊं ज़मीन पोरी हेॾी सारी ज़मीन खोटण खां पोइ जो बाबा खोटियो मथां का शइ हुजे ज़मीन जो खोटियऊं
तहेशा लाश निकिरी पियो मुजाता अहिड़ो लाश निकितो जो जिस्म त सलामत हो ॾाढी ॻाढ़ी मुबारक हुई ऐं हुनजे मथां तर जे पाणीअ जा फुड़ा बि बीठा हुआ ऐं सभिनी माण्हू ॾिठो हुनजी जेका पेशानी हुई उन पेशानी जे मथां पखर जा आसार हुआ अलाए केरु हो अलाए कॾहिं जो दफ़न थियल हो कंहिं कोन सुञातो उन पूरे इलाइक़े जा हज़ारे माण्हू गॾु थिया कंहिं बि कोन चयो त केरु आहे अलाए कॾहिं जो आहे सॼियूं गुज़रियूं दड़ा थी आहे पर अलाह जो वाइदो सचो आहे अलाह वारनि जो जिस्म सलामत आहे जे अलाह वारनि जो जिस्म सलामत आहे मुंहिंजो महबूब सलामत न आहे अरे जंहिंजे दीन जे कढ लॻी माण्हू सलामत थिया उन हबीब जो जिस्म सलामत आहे असांजो नबी हयातुन नबी आहे इन देवबंदी वहाबन पंहिंजे किताब में लिखियो आहे जंहिंजो नालो तक़वियतुल ईमान आहे चवनि था माअज़ल्लाह में भी एक दिन मर करके मिट्टी में मिल जाऊंगा अरे मोहम्मद मिट्टी कोन थींदो मोहम्मद जा गुलाम ई मिट्टी कोन थींदा नबी त ज़िंदा नबी आहे जेको इहे चवे सो पाण मिट्टी थी वेंदो हा या न उनजो मज़हब मिट्टी उनजो मुंहुं मिट्टी उनजो ख़ानदान मिट्टी उहो पाण मिट्टी मुस्तफ़ा ज़िंदा त मुस्तफ़ा जा आशिक़ बि ज़िंदा तू ज़िंदा है वल्लाह तू ज़िंदा है वल्लाह वाह इमाम अहले सुन्नत तू ज़िंदा है वल्लाह तू ज़िंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले काल पे कम हजरत ज़ैद बिन खारजा जी बता रही वने हजरत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायूं था पिया हजरत अबू बकर जे दौर में भी जेरो सैयदना फारूक खां पोइ हजरत अबू बकर खां पोइ सैयदना फारूक आयो आहे हजरत ज़ैद बिन खारजा हजरत फारूक जे दौर में भी ज़िंदा हजरत फारूक वफ़ात कई आहे उन खां बाद में भी ज़िंदा हजरत उस्मान जे खिलाफत में बीमार जो गुज़ारे वियो केरु गुज़ारे वियो हजरत ज़ैद बिन खारजा ॾाढे जो केरु हजरत ज़ैद बिन जब हजरत उस्मान जे दौर में वफ़ात कई तमलो उनखे सहाबी हो बदरी हो असहाबन सगोरन ऐं हजरत उस्मान पाण गुस्ल ॾियारियो कफन पारायो जनाज़ो पढ़ियो दुआ घुरी जमल हाणे जनाज़ो खणनि पिया इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो अञा जो निहारनि त मुंहं ते कफन आहे कफन चुरे पियो छा पियो थिए अदा चओ कफन ॾाढे ॻाल्हि कफन अलाए छा आहे अॻिते वधिया हजरत उस्मान वधियो असहाब वधिया इमाम बुखारी थो फरमाए मथा जो वया वेझो जो पहुता त आवाज़ पियो अचे आवाज़ छा पियो अचे ॻाल्हाइण जो आवाज़ पियो अचे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह इमाम बहकी दलाल नबूवत में ॿिन्ही बुज़ुर्गनि लिखियो आहे त जमल वेठो आया आवाज़ ॿुधऊं त दिलि में सोचो ॻाल्हाए थो हुनजो फौरन कफन खोलियो अथनि अखियूं बंदि हल मुजादा नब्ज़ बंदि आहे दिलि जो दौरो बंदि आहे ज़ाहिर में गुज़ारे वियो आहे पर चप चुरनि पिया छा पियो चवे हाज़ा मुहम्मद हाज़ा रसूलुल्लाह इमाम बुखारी इमाम बहकी तो फरमाए वो सहाबी वफात कर छा पियो चवे हाज़ा मुहम्मद हाज़ा रसूलुल्लाह उस्मान गनी अवा के ख़बर आहे त नबी करीम जी ज़ात कब्र में ईंदो आहे पर मां ज़ैद बिन खारजा जे जनाज़े ते पहुची वियो आहे हाज़ा मुहम्मद हाज़ा रसूलुल्लाह इजो अथव मुहम्मद रसूलुल्लाह इजो अथव मुंहिंजो प्यारो हबीबुल्लाह इहे लफ़्ज़ पई चई पोइ पियो चवे अस्सलातु वस्सलामु अलैका या मुहम्मद या रसूल अल्लाह सभई चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या मुहम्मद या रसूल अल्लाह मुजादा साहबी हैरान थिया इन मां मालूम थियो त महबूब पाक कब्र में अचे थो पर आशिकनि जे जनाज़े में बि अचे थो असांजो नबी कंहिंजो ॾाढे चो कंहिंजो हुननि जो न उन्हनि जो न हो चवंदा आहिनि तव्हांजे नबीअ खे